सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। ऐं सिंध टीवी जी पूरी टीम खे दिलि जी गहराइनि सां हिन ख़ुशी वारे मौक़े ते मुबारकबाद पेश कयां थो। सिंध टीवी ख़ासि तौर ते जहिड़े नमूने सां सिंध जे अवाम जे मसइलनि खे चाहे उहो किथे बि इशू जेको थियो आहे उनखे अहिड़े नमूने त हुन हाईलाइट कयो आहे जो मुंहिंजे हिसाब सां ईअं सम्झंदा माण्हू त हीउ सिंध टीवी जो मसइलो कोन्हे, हीउ असांजो मसइलो आहे। तंहिंजे करे मुंहिंजी पूरे टीम खे पूरे सथ खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं इहा उमेद थो कयां त जंहिं जोश ऐं जज़्बे ऐं वलवले सां जहिड़े नमूने सां सिंध टीवी हिन मैदान में पैर रखियो, अलाह से उनखे ओड़े नमूने सां ओतिरियूं वधीक कामयाबी नसीब करे।